अम्मा अम्मा कुछ खाई वठ। इतने ॾींहंनि खां तो कुछ भी ना है खाधो। बुख ना है मूंखे। अम्मा ईअं तो तू कमज़ोर थी वेंदी आहीं। ना कुछ खाए थी ना कुछ पिए थी। आखिर ईअं केसि ताईं हलंदो? तोखे बिल्कुल भी अंदाज़ो ना है त औलाद के हथनि मां विञण जो केॾो वॾो ॾुख आहे। हो मुंहिंजो पुटु हो, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो हो। मां पीउ जी लाश खे त कुल्हो ॾियण हिकिड़ो कुदरती अमल आहे, पर औलाद जी लाश खे ॾिसण हिकु वॾो अज़ाब आहे, कुदरती अज़ाब आहे। और अम्मा इहो तो खुदा जो ठाहियल निज़ाम आहे। इंसान तो बेबस आहे। बहितरी इन में ई आहे त असां इन हक़ीक़त सां गॾु जीअण सिखूं। मां हाणे तूं मानी खाई वठ। हाँ मां ॾिसी अचां थो। कीअं आई वसीम? तव्हांजो कीअं अचण थियो? मां तोसां आई तुंहिंजी मां सां मिलण आहियां। पुछी सघां थो छो? मां समझी सघां थी त हिन वक़्तु तव्हां ते छा गुज़रंदी हूंदी, ऐं इहो बि ॼाणां थी त इन सभिनी ॻाल्हियुनि जो ॾोहारी मुंहिंजो मरहूम हस्बैंड हुयो। मां तव्हां खां माफ़ी घुरण आई आहियां। जंहिंखे माफ़ी घुरण खपे उहो त हिन दुनिया में हलियो वियो। माफ़ी भी घुरण आई आहियां ऐं ॿियो भी कुछ घुरण आई आहियां तोखां। छा? अंदर अचण लाइ न चवंदे छा? कीअं आई ज़ुलेखा? हाणे बि छा वठण आई? जो त सब कुछ लुटिजी चुको आहे। ज़ुलेखा जेतिरी कावड़ करणी थी न करे वठ, पर एतिरो ज़रूर यादि रखजांइ त मूं बि पंहिंजो घणो कुछ विञायो आहे। तूं छा थी चाहीं? ज़ुलेखा मां एक फरियाद खणी आई आहियां तोड़े। फरियाद? केड़ी फरियाद? मां पंहिंजी धीअ जी ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरण आई आहियां। कंहिंजी ॻाल्हि पई करी? मायरा जी। वो पंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रही आहे। मां पंहिंजे घरवारे खे त विञाए चुकी आहियां, पर औलाद खे नथी विञाइण चाहियां। औलाद विञाइण जो ॾुख छा हूंदो आहे इहो तूं चङी तरह ॼाणे थी। सिरेखा
अल्लाह जे वास्ते, अल्लाह जे वास्ते। पर मां छा थी करे सघां? करणो त वसीम खे ई आहे। मूंखे छा आहे करणो? वसीम मायरा खे एक्सेप्ट करे छॾ। छा? हाँ, प्लीज प्लीज हुनखे पंहिंजो करे छॾ, न त हू मरी वेंदी। ईअं कीअं मरी वेंदी? डॉक्टरनि जो चवणु आहे त हू कोई सदमो बर्दाश्त नथी करे सघे। वो असीं मुझसे तोखे यादि थी करे। खुदा जे वास्ते हुनखे एक्सेप्ट करे छॾ। तव्हांखे ख़बर आहे मां ईअं नथो करे सघां। फसिया ऐं मां हिक ॿिए खे पसंदि कंदा आहियूं। तो फसिया जे बग़ैर रही सघे थो, ऐं फसिया भी तुंहिंजे बग़ैर रही सघे थी। पर मायरा तुंहिंजे बग़ैर मरी वेंदी। हू तुंहिंजे बग़ैर नथी रही सघे। मां कुझु नथो करे सघां। मां ऐं फसिया हिकु गॾु ज़िंदगी गुज़ारण जो फ़ैसिलो करे चुका आहियूं। ही सभु माज़ी जूं ॻाल्हियूं आहिनि। तूं हिकु दफ़ो फसिया सां ॻाल्हाए त ॾिस। थी सघे थो त हाणे फसिया जो फ़ैसिलो चेंज हुजे। मूंखे ख़बर आहे हू पंहिंजो फ़ैसिलो कॾहिं न मटाए। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।